अस्सलामुअलैकुम दोस्तों। यकतारे ऐं चपड़ी ते लखें दिलनि ते राज कंदड़ सिंध जो बबर शेर फनकार सॾियो वेंदड़ फनकार मरहूम उस्ताद जलाल चांडियो। जलाल चांडे ते हिकु डॉक्टरियाणी कीअं आशिक़ थी ऐं जलाल चांडे जे विछोड़े बाद उन डॉक्टरियाणी 7 ॾींहं छो कारा वे सघियईं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो लेजेंड रागी फनकार मरहूम जलाल चांडे जे विछोड़े के केतिरा ई साल गुज़री चुका आहिनि पर जलाल चांडे जूं यादूं ऐं ॻाल्हियूं अॼु बि उन जे परस्तारनि ऐं वेझे अज़ीज़नि खे यादि आहिनि। हीअ ॻाल्हि काफ़ी पुराणी आहे त जॾहिं जलाल चांडियो सख़्तु बीमार हो ऐं कराची जे लियाकत हॉस्पिटल में दाख़िल हो त उन वक़्तु जलाल चांडे खे डॉक्टरनि ॻाइण ऐं ज़्यादा ॻाल्हाइण खां सख़्तु मना कई। उन वक़्तु हिकु डॉक्टरियाणी जलाल चांडे ते बेहद फ़िदा थी ऐं जलाल चांडे खां हिकु गीत गुनगुनाए ॿुधाइण जी बि फरमाइश कयईं। उन वक़्तु जलाल चांडे पंहिंजे ज़बानी ही गीत गुनगुनाए उन डॉक्टरियाणी खे ॿुधायईं। पोइ केतिरा ई ॾींहं जलाल चांडे ऐं उन डॉक्टरियाणी जे विच में प्यार जी कहाणी ऐं दोस्ती हलंदी रही। अचानक हिकु ॾींहुं जलाल चांडियो हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो ऐं उहा डॉक्टरियाणी 7 ॾींहं कारे वेस में जलाल चांडे जे घर में हुई ऐं ज़ारो क़तार जलाल चांडे जे लाइ रोईंदी रही। हीउ वाक़ियो हर वक़्तु जलाल चांडे सां मौजूदु रहंदड़ ऐं घर जे अज़ीज़ जलाल चांडे जे साले ग़ुलाम हुसैन चांडे सोशल मीडिया ते जलाल चांडे जे परस्तारनि खे ॿुधाई। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।